उस्तादुल उलमा शेखुल हदीस आलिम रब्बानी फाजिल जलील जामिल महकुल वल मनकुल शेखुल हदीस व तफसीर मखदूम साबे शमसुल उलमा उस्ताद मोहतरम साईं हज़रत अल्लामा साईं क़िबला साईं मुफ्ती अब्दुर्रहमान ठटवी दामत बरकातुल आलिया जी मुख्तसर ज़िंदगी के हालात जो मुख्तसर तारफ़ कंदो हलां। साईं जो नालो साईं मुफ्ती अब्दुर्रहमान, साईं जी ज़ात मेमन ऐं साईं जे वालिद ग्रामी जो नालो साईं हज़रत अल्लामा हाजी अल्लाह बचायो मेमन साहिब। साईं जो वालिद ग्रामी तमाम मुत्तकी परहेज़गार आशिक़ रसूल हुयो। साईं हज़रत अल्लामा साईं क़िबला साईं मुफ्ती अब्दुर्रहमान ठटवी दामत बरकातुल आलिया 1963 ईस्वी में कुरान मजीद जो हिफ़्ज़ पूरो कयो। उन के अलावा फ़ारसी जी शुरुआती किताब गुलस्तान ऐं बोस्तान जेके ये जामिया मस्जिद जो ख़तीब हज़रत अल्लामा साईं उस्ताद मोहम्मद हुसैन रहमतुल्लाह अलैह वटि पढ़िया। जे हस्ती जो तव्हांखे बयान ॿुधायां पियो उहा हस्ती हज़रत अल्लामा साईं शेखुल हदीस उस्ताद साईं मुफ्ती अब्दुर्रहमान ठटवी दामत बरकातुल आलिया जंहिंजो इदारो जंहिंजी यूनिवर्सिटी मकली ते अॼु बि आबाद आहे दारुल उलूम जददिया उस्मानिया। साईं जा ला तइदाद हज़ारे तइदाद में शागिर्द फ़ारिग़ तहसील थी विया आहिनि जेके उस्ताद जे हुक्म सां दीन मतीन जी ख़िदमत करे रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मुख़्तलिफ़ ज़िलनि मुख़्तलिफ़ सूबनि में उहे दीन जो कमु करे रहिया आहिनि। इंशा अल्लाह इहो फैज़ रहमानी क़यामत ताईं जारी रहंदो। त हिन मुंहिंजे क्लिप खे हिन मुंहिंजी वीडियो खे ॿुधी करे अॻिते बि शेयर कंदा कयो हर हिकु दोस्त ताईं पहुचे ऐं तव्हां सभी दुआगी रहो त इन जय्यद आलिम अहिड़े रब्बानी आलम उस्तादुल उलमा साईं मुफ्ती अब्दुर्रहमान ठटवी दामत बरकातुल आलिया के अल्लाह पाक ख़ज़ीर हयात अता फरमाए, दराज उम्र अता फरमाए ऐं साईं खे सहजाबी वारी ज़िंदगी अता फरमाए ऐं साईं जे इल्म में उमल में अल्लाह पाक बरकतूं अता करे। तव्हां जेके बि दोस्त हिन क्लिप खे ॾिसो था दुआनि में यादि कंदा कजो साईं खे। हीअ पासे में जेकी तस्वीर ॾिन मां एडिटिंग थियल आहे उस्ताद साहिब जी तस्वीर आहे त सभी दोस्त साईं जे हक़ में दुआ करो अल्लाह पाक साईं खे शफ़ा ऐं तंदुरुस्ती अता करे। जय्यद आलिम रब्बानी आलम जंहिं पंहिंजी ज़िंदगी में दीन जी ख़िदमत करे रहियो आहे ऐं करे रहंदो ऐं करे पियो। अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्तु कसीर तइदाद में साईं जा शागिर्द अॼु बि पढ़नि पिया ऐं के पढ़ी फ़ारिग़ थी विया मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां मुख़्तलिफ़ शहरनि मां मुख़्तलिफ़ मुल्कनि मां। त असांजे हिन ज़िले ठटे जो ज़बरदस्त आलिम जय्यद आलिम रब्बानी आलिम जंहिंखे असांजे मुर्शिद हज़रत अल्लामा पीर आगा इब्राहिम जान सरंदी रहमतुल्लाह अलैह फरमायो त ठटे में 6 मखदूम थी गुज़रिया, 7 मखदूम साईं मुफ्ती अब्दुर्रहमान ठटवी आहे। साईं ने लक़ब ॾिनो आहे मखदूम साबे यानी ठटे जो 7 मखदूम। तो साईं उस्ताद मुफ्ती साईं अब्दुर्रहमान ठटवी अल्हम्दुलिल्लाह वरी दीन की ख़िदमत कई, साईं शागिर्द फ़ारिग़ कया ऐं अल्हम्दुलिल्लाह साईं के कसीर तइदाद में उमरा शरीफ साईं कया, हज कया ऐं बेहतरीन तबीयत जा मालिक आहिनि। असांखे हिन वक़्तु जॾहिं असांजो दौरानी हदीस हले पियो दौरी हदीस हले पियो त दौरानी हदीस जॾहिं असांजे उस्ताद साईं क़िबला मुफ्ती अब्दुर्रहमान हदीस पढ़ाईंदा आहिनि जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी का अहिड़ी गुफ़्तगू ईंदी हुई हदीस ईंदी हुई त उस्ताद साईं मुफ्ती अब्दुर्रहमान ठटवी जी अखियुनि मां लुड़क वहंदा हुया, ज़ारो क़तार पंहिंजो रोईंदो हुयो। ऐं हुज़ूर जी राणी अम्मा बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा जॾहिं उन जी हदीस ईंदी हुई त हुज़ूर साईं क़िबला मुफ्ती अब्दुर्रहमान ठटवी दामत बरकातुल आलिया उते झूमंदा हुया ऐं अखियुनि मां ज़ारो क़तार लुड़क वहंदा हुया। तो वो उस्ताद वो जय्यद आलिम जंहिंखे दीन जो दर्द अॼु ताईं आहे त अल्लाह पाक खां दुआ आहे शायदि उस्ताद साहब खे ख़िज़्र हयात फरमाए। साईं जो सायो असां मदरसे फैज़ान रहमानी पर पूरे मसल के अहले सुन्नत जे मथां तां देर रहे वमा अल्लैना इल्लल बलागुल मुबीन।